अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं सैवण शरीफ खां, जिते सैवण शरीफ में अॼु ॿिए ॾींहुं बि सैवण शरीफ शहर जो मुख़्तलिफ़ तंज़ीमूं परअमन एजाज जी मेड़ाको में जारी आहिनि। उन्हनि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जो इहो मौक़िफ़ आहे त सैवण जे लाल शहबाज़ कलंदर रहमतुल्लाह अलैह जी दरगाह खां तक़रीबन 3 महीननि खां लॉकडाउन जे हवाले सां बंदि कयो वियो आहे, जंहिं मुदत खे 3 महीना गुज़री चुका आहिनि। मगर उन लॉकडाउन जे मुद्दत में 2 सूबनि जो दरगाहूं खुलियूं वयूं आहिनि, पर सिंध जूं दरगाहुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जेके अञा ताईं सील आहिनि, जंहिंजे करे सैवण जे मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि लाल साईं जी क़दीमी ही अलम पाक जी अॻियां परअमन एजाज कंदे चयो त असांजो ही एजाज जारी रहंदो जेसीं ताईं दरगाह SOP जे तहत न खोली वेंदी। रिपोर्ट करे आहे यूसफ भट्टी, हक़सत न्यूज़, सैवण शरीफ।